10 मुहर्रम ते मां न्यास कंदी आहियां, सबील बि हलंदी आहे। त जंहिंमहिल मां सबील हलायां पई त हिकिड़ी माई मूंखे थी चए, तूं वाइणी आहे? मां चयो हा मां वाइणी आहियां। पोइ तव्हां ही तव्हां हलायो? मां चयो हा हलायां थी। छो त मां जेतिरी तारीख़ पढ़ी आहे किथे बि हुज़ूर साईं न चयो आहे त मां सिर्फ़ु मुस्लमाननि जो आहियां। उहो त आलमे इंसानियत जो आहे। ऐं हज़रत अली साईं बि त कॾहिं न चयो आहे त मां सिर्फ़ु हिकिड़े तबिके जो आहियां। असां बि हुन सां ओतिरी मोहबत था कयूं ऐं क्लेम था कयूं त असांजो आहे। वरी कुझु देरि खां पोइ चई, पोइ भला उते ई वरी हिकिड़े बागड़ी कबीले जो असांजो पुराणो कबीलो आहे ऐं हमेशह असांखे इहो चई करे चुप कराए वेंदो त तव्हां सिंध जा असली वारिस आहियो। हाणे वारसी केतिरी थी मिले उहा तव्हांखे बि ख़बर आहे। त चवणु लॻी त ही बागड़ियुनि हिननि जो गिलास अलॻि कयो। मां चयो हीअ मौला जी सबील आहे, हिते कंहिंजो अलॻि कुझु न थींदो, हिते सभु गॾु आहिनि। त इहे जेके ॻाल्हियूं ॾाढियूं नंढड़ियूं आहिनि, पर इन जे पोयां जेका नफ़रत लिकियल आहे या जेका सोच लिकियल आहे, इहा पहिरियां सिंध जी न हुई सोच। इन जे करे ई त अॼु बि सिंध खे एॾो वॾो मक़ाम हासिल आहे। यकीन कयो, असां लाहौर मां वेंदी आहियां काफ़ी प्रोग्रामनि में या इस्लामाबाद वेंदी आहियां त मूंखे चवंदा आहिनि वेलकम टू पाकिस्तान। छो त मुंहिंजो नालो कलप न आहे, मां बिंदिया हणी वेंदी आहियां त मूंखे चवंदा आहिनि वेलकम टू पाकिस्तान। मां हुननि खे इहो चवंदी आहियां, मां जो अल्हम्दुलिल्लाह मां पाकिस्तानी आहियां ऐं मां सिंधी आहियां ऐं मां जंहिं सूफ़नि जी ज़मीन तां आई आहियां उते इहो फ़र्क़ु न आहे। तव्हांखे शायदि ख़बर न हूंदी पंजाब वारनि खे त असां हिंदू बि हिते रहूं था, भील बि रहूं था, बागड़ी बि रहूं था, सिंधी आहियूं असां। मां त हमेशह अलाए छो जॾहिं बि ॻाल्हि निकिती आहे मां इन मामले ते जज़्बाती थी वेंदी आहियां त हा मां पहिरियां सिंधी आहियां, मां पोइ हिंदू आहियां। त मुंहिंजे ख़्याल में इहो जेको इहा जेका तारीख़ हुई मुंहिंजी, जेका मुंहिंजी तारीख़ भिटाईअ जी शाइरीअ में आहे, कलंदर जी सोच में आहे, सामीअ जी वाईअ में आहे, उहा किथे गुम थी वई आहे, जंहिंखे उजागर करणो पवंदो मूंखे, तव्हांखे, नौजवाननि खे। ऐं ख़ासि तौर ते मां तव्हां खां इहा रिक्वेस्ट कंदमि त इहे शयूं अचणु खपनि। वॾियूं डिग्रियूं वठण खां पहिरियां उहो भिटाई घोट चयो आहे न त पढ़ियो था पढ़नि कढ़नि की न कलूब में, ॾाढी ज़रूरत आहे कहण जी। उठ किताबनि जा पढ़ी विया आहियूं पर कढ़ियासीं न। तॾहिं त अॼु मुंहिंजी धरतीअ ते हिकिड़ा चंद माण्हू असां ते क़ाबिज़ थी विया आहिनि। छो त मज़हब जो चूरन अहिड़ो आहे जेको चटाए करे माण्हुनि खे विढ़ाए था वञनि ऐं असां विढ़ी था पऊं। असांखां पंहिंजी उहा असलियत जेका हिन धरतीअ जे ख़मीर में आहे उहा विसरी थी वञे। तॾहिं ॿियो दुश्मन इन्हनि शयुनि जो फ़ाइदो थो वठे ऐं असां तबक़नि में विरहाइजी वियासीं, असां मज़हबनि में विरहाइजी वियासीं। पर मां ज़रूरु चवंदमि त एकता में अनेकता, सिंधियों के विशेषता, चाहे पंथ अनेक है, सिंधी हम सब एक है।